अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस थे। IMF सब्सिडी में 143 अरब रुपए की घटताई करे छड़ी, बिजली महांगी थियण जो ख़दशो। पाकिस्तान लाइ बिजली की सब्सिडी में 143 अरब रुपए की घटताई बाद हलंदड़ माली साल दौरान गर्दिशी कर्ज के 400 अरब रुपए ताईं महदूद करण जो सख्त हदफ मुकर्रर। फैसले जो मकसद बिजली के शोबे में वधंदड़ माली बदइंतजामी के कंट्रोल करण है। मुल्क में साल के आखिरी पोलियो मुहिम जो आगाज़ सुभाणे थींदो। पोलियो के खात्मे के प्रोग्राम के तर्जमान मूजिब मुहिम दौरान 5 तालीमी इदारनि खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा क़तरा पियारिया वेंदा। पोलियो मुहिम सुभाणे खां 21 दिसंबर ताईं जारी रहंदी। पोलियो मुहिम दौरान पंजाब में 23 मिलियन खां वधीक ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारिया वेंदा। रहीमयार खान वेझो मुबैना मुक़ाबले में 5 धाड़ल मारिजी विया। कोट समाप्त थाने छद में पुलिस ऐं ॾोहारियुनि मुक़ाबले दौरान 5 धाड़ल मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त धाड़ल हिक शहरी खां 6 लाख रुपया फुर थियण जे इतला ते कोट समाप्त ऐं तरनदार सवाई खान पुलिस नाकाबंदी करे मुक़ाबले में 5 धाड़ेलनि खे मारियो आहे। गढ़ी यासीन जे PS 9 ते आगा सिराज दुरानी जे फौतियत ते ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड PP ते शहबाज दुरानी ऐं JUI उम्मीदवार राशिदुल्ला शाह में सख्त मुक़ाबलो। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त। 178 पोलिंग स्टेशन मां 84 हसास ऐं 54 इंतहाई हसास करार।